तोखे वरी छा थियो? मुंहुं सुॼायो वेठो आहीं। बस दादा न पुछ। चलो ठीकु आहे। हाणे पुछो अथई त पूरी ॻाल्हि पुछ। अदा इहो ई त पुछां पियो, पर तूं लाहियो रननि वारा नखरा वेठो आहीं। चलो हाणे ॿुधाए भला कहिड़ी परेशानी अथई? बस दादा बेरोज़गारी मारे विधो आहे। इंटरव्यू ॾेई ॾेई तबाह थी विया आहियूं। को क़दर ई कोन्हे। हर हंधि सिफ़ारिश या पैसो खपे ऐं असां ग़रीबनि वटि न सिफ़ारिश आहे ऐं न ई पैसो आहे। सम्झ में कोन थो अचे त छा कयूं। हा अदा वाक़ई ग़रीब सां ॾाढो ज़ुल्म आहे। तव्हां त नई नौकिरी न मिलण ते ॻोड़ा कयो पिया, पर हिते फोती कोटा जो हक़ रखंदड़ बि वीचारा दर बदर आहिनि। पुलिस डिपार्टमेंट खे ॾिसो, 3 सालनि में फोती कोटा ते अमल न थी सघियो। 151 जूनियर क्लार्क 10 अक्टूबर 2019 में CPO ऑफिस कराची में टेस्ट ऐं इंटरव्यू पूर्ण वरिता विया, पर 10 महीना गुज़रण बावजूदु उन्हनि जा फाइल होम डिपार्टमेंट ताईं न पहुता। 151 जूनियर क्लार्क, 137 पुलिस कांस्टेबल ऐं नाइब कासर जूं पोस्टूं हक़दारनि खे मिली न सघियूं। छो दादा उन्हनि ग़रीबनि जी केरु ॿुधण वारो ई कोन्हे। सम्झ में नथो अचे त आख़िर छो सिंध हुकूमत इन्हनि ग़रीबनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम रखियो आहे। अदा पाण वारी जमहूरी हुकूमत खां त पुराणे दौर जा बादशाह सही हुआ। अॼु जेतिरो इल्म ऐं अक़ल त कोन हो, पर पोइ बि इंसाफ़ त हो। अदा केरु थो चवे त पुराणे दौर जे बादशाहनि में इल्म ऐं अक़ल कोन हो? क़दीम हिंदुस्तान जो बादशाह अशोक आज़म मिस्री वियो, जंहिंखे इंसानी हक़नि जो अबो सम्झो वञे थो। ही उहो ई बादशाह हो जंहिं न सिर्फ़ इंसाननि बल्कि जानवरनि मुतलक़ बि हुकूक फ़रमान जारी कया। शहनशाह अकबर जो मिसाल वठो, जॾहिं यूरोप बदअमनी ऐं जहालत जी ऊंधा में गर्क हो, तॾहिं शहनशाह अकबर ग़ुलामी खे मात ॾींदड़ परचम बुलंद करे रहियो हो। पुराणे ज़माने जे बादशाहनि सिर्फ़ जंगूं कोन कयूं, बल्कि अहिड़ा कारनामा पुर्ण सरअंजाम ॾिना जेकी अॼु बि मिसाली तौर ते यादि कया वञनि था। अॼु जी जदीद जमहूरी हुकूमत खे जेकॾहिं पुराणे दौर सां भेटियो त यकीन कयो तव्हांखे पुराणो दौर बहितर लॻंदो। सिर्फ़ जंगनि जे बुनियाद ते पुराणे दौर खे जहालत सां न ॻंढियो, छाकाणि त उहे जंगूं अॼु बि जारी आहिनि। अॼु बि इंसान बारूद जे ढेर ते वेठो आहे। पहिरीं जंग अज़ीम में जेकॾहिं इंसान बुख में मुआ त अॼु बि थरपारकर जी हालत उहा साॻी आहे। जदीद तर्ज़ ते इस्लामाबाद शहर जो बुनियाद रखियो वियो, जंहिंमें हर सहूलियत सिर्फ़ हुक्मरान लाइ रखी वई आहे। इन जदीद शहर खे खिलाफ़त कर्तबा जे उन अज़ीम शहर सां भेटियो जंहिंखे 938 में मुस्लिम रियासत एंदलस जे शहज़ादे ऐं ख़लीफ़े अब्दुल रहमान तामीर करायो, जेको सिर्फ़ 70 साल क़ाइमु रही सघियो। पर दुनिया जी तारीख़ अॼु बि उन शहर जी ख़ूबसूरती ऐं इंसाफ़ खे यादि करे थी। हिते सिर्फ़ हुक्मरान तबिको अयाशनि में रहे थो, उते त हर इंसान बुनियादी हक़नि सां जीअंदो हो। इंसाफ़, रवादारी ऐं पुरसुकून ज़िंदगी जो मयार मालूम करणो आहे त उन शहर जी तारीख़ पढ़ो। 1288 में अनातोलिया में उस्मानी तुर्कनि जंहिं रियासत जो बुनियाद रखियो, उन रियासत जा कानून पढ़ो। उस्मानी हुकूमत जो आगाज़ त हिकु नंढड़ी रियासत खां थियो, पर उन रियासत अॻिते हली सल्तनत उस्मानिया जो रूप अख्तियार कयो। सल्तनत बरतानिया, सल्तनत हिस्पानिया, मुगलिया सल्तनत, मौर्य सल्तनत, तैमूरी सल्तनत, सल्जूकी सल्तनत, सल्तनत अतालिया, अयूबी सल्तनत, मुक़द्दस रूमी सल्तनत ऐं फ्रांसीसी सल्तनत अवल खां वठी हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जे दौर जे कानून ऐं इंसाफ़ खे ॾिसो। तॾहिं जा वज़ीर ॾिसो, अॼु जा MNA MPs ॾिसो, तॾहिं जा बादशाह ॾिसो, अॼु जा हुक्मरान ॾिसो, तॾहिं जा उसूल ॾिसो, अॼु जा कानून ॾिसो। हिन जदीद दौर में कहिड़े अक़ल जी ॻाल्हि कयो था? अक़ल जो पैमानो त सिर्फ़ बेईमानी में वधियो आहे, बाक़ी ईमानदारी जो त मादो ई न रहियो आहे। लालच, हवस, ख़्वाहिशात में गर्क इंसान इनफरादियात खे तरजीह ॾेई पंहिंजे माहौल खे खोखलो करे छॾियो आहे। हक़ीक़त में असां वटि सिर्फ़ इंसान वधियो आहे, बाक़ी इंसानियत जो जज़्बो त हमेशह बीमार ई रहियो आहे। इन में ग़लती रुगो हुक्मराननि जी नाहे। थोरो गौर कयो त असांजी सोच बि बराबर जी शरीक रही आहे। टॉप जा करप्ट हुक्मरान बि असां लाइ मोतबर आहिनि। संदन आमद ते असांजा सजदा थियनि था। जॾहिं वोट वठंदड़ हुक्मरान बि असांजा मुर्शद हूंदा त पोइ ज़ाहिर आहे नसीब बि अहिड़ा ई हूंदा। जॾहिं ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ नौकरी जी तलाश हूंदो आहे त पोइ वक़्त जो गुज़रान बि वॾेरे जी औताक हूंदो आहे। ज़ुल्म जा पातशाह नज़र ई कोन था अचनि, बसि पैसे खे सलाम थींदो आहे। मुआशरे जी तख़लीक़ी अहिड़ी हूंदी त पोइ सियासत बि अहिड़ी हूंदी। हक़नि जी महरूमी खे नसीब न सम्झो, बल्कि पंहिंजी बेशऊरी सोच जी वजह सम्झो। हिते सभ खां वधीक महिनत ग़रीब कंदो आहे, पर पोइ बि पंहिंजे हक़नि खां महरूम रहंदो आहे। अहिड़ो समाज, अहिड़ो माहौल बेज़ारी जो हदूं लताड़े हिकु अहिड़े निज़ाम जी इर्तिका कंदो आहे जंहिंजो अज़म सिर्फ़ ऐलान इनक़लाब हूंदो आहे। यादि रखो त दुनिया जी हर तरक़ी याफ़्ता क़ौम ज़ुल्म खे बर्दाश्त करे उथी आहे। वक़्त जा हुक्मरानो यादि रखो, जंहिं क़ौम तव्हांखे मान ॾिनो, उन क़ौम खे तव्हां बदनाम कयो। दौलत जे ढेर ते वेही हिसाबनि खां पाक न सम्झो, छो त जॾहिं बुख जो कहर क़ौम खे वकोड़े वेंदो आहे, तॾहिं हर शख़्स जे रूप में हिकु बाग़ी ईंदो आहे।